में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी तमाम तर लीडरशिप मुख़्तलिफ़ तनक़ीद मुंहिंजी लीडरशिप जे अक्सरती ऐं मुतफ़िक़ा राय सां जेके बि असां फ़ैसिला कया आहिनि हिन प्रोटेस्ट जा सिंध जे एम्प्लॉइज़ सां जेको बि ज़्यादती थी आहे बजट जूं जेके बि एटम असां डिमांड रखियूं या हिन खां अलावा पेंशन रिफॉर्म्स में जेको कट लॻायो वियो उनखे वापसी जो गवर्नमेंट कंहिं क़िस्म जो अॼु ताईं को संजीदा नोटिस न वरितो। गवर्नमेंट कंहिं बि क़िस्म जो अलायंस जी लीडरशिप सां को कॉन्टेक्ट न कयो। असां मजबूर थी तालाबंदी 23 तारीख़ खां अनाउंस कई, 23 सेप्टेम्बर खां 27 सेप्टेम्बर, पर इन खां अॻु में पूरो 1.5 महीनो कारियूं पटियूं, स्कूलनि ते कारा झंडा ऐं हिकु ॾींहुं लॉकडाउन थियो। बाक़ी मुसलसल ज़िले ऐं डिवीज़न हेडक्वार्टर में प्रोटेस्ट हो। असां सिंध जा तालीमी इदारा ऐं ऑफिसूं बंदि करण जो कॾहिं बि इहो सोचियो ई न हो, पर जॾहिं हिकिड़ी जमहूरी हुकूमत ख़ामोशी जो इज़हार करे इहो फील कराए त असां जमहूरी न डिक्टेटर वेठा आहियूं त पोइ मजबूरन सिंध जे मुलाज़िमनि वटि ॿियो को हथियार न हो सवाइ तालाबंदी जंहिंजो असां अनाउंसमेंट कई। अॼु 27 तारीख़ ताईं पूरी सिंध जे अंदरि तमामु तर गवर्नमेंट जूं ऑफिसूं, गवर्नमेंट जा इदारा, सब एसोसिएशन यूनियन, CBA यूनियन ऑर्गेनाइजेशन सभिनी 100% तावन कयो ऐं असांजी तहरीक एतिरी कामयाबु वई जो पीपल्स पार्टी जो चेयरमैन जेको इंटरनेशनल पॉलिसी ते ॻाल्हाईंदो उन मजबूर थी तव्हांजे प्रोटेस्ट ते ॻाल्हायो। मुंहिंजा दोस्तो, असां सिर्फ़ु उन ॻाल्हाइण जी ख़ुशफ़हमी न आहियूं ऐं मां मीडिया जे दोस्तनि जे साम्हूं मां थैंक यू थो कयां उन्हनि खे। हिन वक़्तु हिन एॾी वॾी तहरीक में जेकॾहिं केरु गॾु आहे मुलाज़िमनि सां उहा सिंध जी मीडिया आहे, बाक़ी सभु ख़ामोश आहिनि। फ्रेंडली अपोजिशन बि ख़ामोश आहे, गॾु सिर्फ़ु मीडिया बीठी आहे। हिन मज़लूमनि जे आवाज़ खे मीडिया ई अॻिते आंदो आहे। उनजे करे पार्टी जे चेयरमैन जे साम्हूं CM चयो त फिनांस डिपार्टमेंट को बि नोटिफिकेशन न कढियो आहे। मां तव्हांजे साम्हूं हे पहिरियों नोटिफिकेशन आहे 1 नवंबर 24। हे फिनांस डिपार्टमेंट जो पहिरियों नोटिफिकेशन 1 नवंबर 24 जेको CM चयो त मूं न कढियो आहे। ॿियो नोटिफिकेशन आहे 31 जुलाई 25 जंहिंमें तव्हांजी 47 कंप्यूटेशन मंथली पेंशन ख़तम थी। हे साम्हूं नोटिफिकेशन आहे। टियों नोटिफिकेशन आहे 18 अगस्त 25 जंहिंमें 55 साल ते 10% उन में फिगर रखी वई। इन खां अॻु में 6 अगस्त जो नोटिफिकेशन तव्हांजे साम्हूं आहे जंहिंमें तव्हांजी फैमिली पेंशन ख़तमु कई वई। ऐं इन खां अलावा 1 नवंबर 24 वारो जेको नोटिफिकेशन आहे उन में जेके बि नवां मुलाज़िम अपॉइंटमेंट आहिनि उन्हनि जी मंथली पेंशन आहे ई न। त मुंहिंजा दोस्तो, मां मीडिया जे थ्रू वरी बि गवर्नमेंट खे चवां थो डिबेट कयो वियो। हे नोटिफिकेशन बांग्लादेश जी हुकूमत कढिया छा? हे इंडिया जी फिनांस डिपार्टमेंट कढिया छा? सिंध गवर्नमेंट जी फिनांस डिपार्टमेंट जे एडिशनल सेक्रेटरी जी सही आहे ऐं बार कोड लॻल आहे फिनांस डिपार्टमेंट जो। ऐं हे चवनि था त असां नोटिफिकेशन न ॾिनो आहे। 4 नोटिफिकेशन बजाए हिन कूड़ ॻाल्हाइण जे बहितर इहा त हिननि चइनी खे जे तव्हां न कढियो आहे हिकिड़ो सर्कुलर कढो त बाबा असांजा नोटिफिकेशन निकितल सभु फेक आहिनि। त मां वापसि मुंहिंजो मुलाज़िम मां इदारनि में, स्कूलनि में, ऑफिसुनि में हलिया वेंदासीं। पर असांजो प्रोटेस्ट 27 खां पोइ अनाउंस हो 6 अक्टूबर बिलाल हाउस कराची जे ॿाहिरां गैर महीना मुदत ताईं धरनो जंहिंमें लखे मुलाज़िम थींदा। पर ही विचिंग गैप खे कवर करण लाइ अलायंस जी लीडरशिप फ़ैसिलो कयो आहे त असां इन लॉकडाउन खे एक्सटेंड था कयूं। इहा लॉकडाउन 6 अक्टूबर ताईं हलंदी। 6 अक्टूबर ताईं सभु इदारा बंदि रहंदा।